को डॉक्टर कोने असांजे जेके एक्सरे प्लान पिया उहो ईअं अॻे वांगुरु तबाह थींदो। अल्ट्रासाउंड वारा उहो टेक्नीशियन हिते कोन्हे को हिकिड़ो हुयो उहो बि तव्हां बदिली कराए ॿुधूं था त घड़ी ख़ुदा बच कयो वियो आहे। जेकॾहिं हाणे तव्हां हिन हेॾी सारी हॉस्पिटल में हिकिड़नि माण्हू कढो था ॿियनि जो त पूरा त कयो न। जे नथा करे सघो त मां बार बार ई चवंदो आहियां ख़ुदा राह हिन हॉस्पिटल खे या त सफ़ा बंदि करे छॾियो। जॾहिं तव्हां में अहलियत कान्हे का तव्हां में इहा सगाई कान्हे का तव्हां हुनखे हलाए सघो तो बाक़ी मरीज़न का दर पदर छो था पिया। नाज़रीन अॼु जॾहिं डायरेक्टर हेल्थ सर्विसेज लाड़काना डॉक्टर अब्दुल सत्तार शेख अचानक मदेजी इस्पताल जो दौरो कियो त स्टाफ में थरथरो मची वियो। इस्पताल में सवाइ MS जे को बि डॉक्टर मौजूद न हुयो ऐं मिलियल मालूमात जे मुताबिक़ उन वक़्त ताईं इस्पताल में 400 खां मथे मरीज़ रजिस्टर भी थी चुका हुआ। अॼु बि इस्पताल में एक्सरे अल्ट्रासाउंड लेबॉरेटरी जनरेटर एम्बुलेंस समेत का भी बुनियादी सहूलत मौजूद न आहे, न डॉक्टर आहिनि ऐं नई वरी का वियम यानी डिलीवरी जी सहूलत आहे। अॼु बि मरीज़नि खे डिस्पेंसर ऐं ड्रेसर डील कनि था। दम जे मरीज़नि लाइ न गैस आहे ऐं न वरी एमरजेंसी में एम्बुलेंस जी का सहूलत। एम्बुलेंस अॼु बि कमरे में बंदि पियल आहे ऐं डॉक्टरनि समेत ॿियो को बि अमलो मौजूदु न आहे ऐं केतिरो ई अमलो घर वेठे पघारूं पियो खणे। इस्पताल में मुक़ररु MS कंहिं दुश्मन जीअं आराम सां उॾाई वांगुरु इस्पताल जी बजट खे चटे रहियो आहे ऐं मरीज़नि जी सर्विसिस लाइ एम्बुलेंस ऐं जनरेटर वारो तेल पंहिंजी गाॾीअ में विझी मुल्क जा सैरो सफ़र करे रहियो आहे। ऐं सभु कुझु ॼाणंदे को बि भला ऑफिसर संदनि खां पुछाणो न पियो करे ऐं सालनि खां ऑफिसर साहिबान सिर्फ़ु विज़िट करे खाना पूरी करे हलिया था वञनि मगर तब्दीली टके जी बि नज़र नथी अचे। हता के रुपए वारी पेनाडोल टैबलेट भी अवां के इस्पताल में न मिलंदी। अॼु भी इस्पताल जी एमरजेंसी वार्ड में को भी डॉक्टर न आहे ऐं डायरेक्टर सर्विसिस ऑफ हेल्थ जे साम्हूं बि हिकु ड्रेसर ई एमरजेंसी के डील पियो करे। कोई मरीज अचे उनखे केर ॾिसंदो? डॉक्टर कोई न हूंदो। सलीम में तूं इहे न जी हिनखे इहे लॻे थो शुक्रवार केरु अकेलो ॿियो कोई बि कोन्हे। असांखे या त बेवकूफ़ न बनायो या तव्हां ओवर एक्टिव न थियो। मां जो पुछां सॼी कैविटीअ में कंहिंजी ड्यूटी आहे। नाज़रीन हिन वक़्तु 12:40 था थियनि ऐं जेको आहे तो मुंहिंजे ख़्याल में डायरेक्टर पहतान हिते विज़िट ते ऐं हींअर माना हॉस्पिटल में सफ़ाई थी थिए। हीअ सफ़ाई जो वक़्तु आहे ऐं स्वीपर तव्हांजे साम्हूं जेको आहे सफ़ाई कनि था पिया। हे माना ॾिसो त सफ़ाई इस्पताल में हींअर पई थिए। महिरबानी भाउ, अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजो नालो डॉक्टर अब्दुल सत्तार शेख आहे, मां डायरेक्टर हेल्थ सर्विसेज लाड़कानो आहियां। हीअ मुंहिंजी रूटीन जी विज़िट आहे ऐं मां मुख़्तलिफ़ जॻह खां मां आयो आहियां। मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स जी विज़िट कयां थो, उनजी हिकिड़ी हीअ कड़ी आहे ऐं मां ओचितो ईंदो आहियां, मां कंहिंखे ॿुधाए न ईंदो आहियां। इन सिलसिले में मां अॼु सम्झो त मदे जी हॉस्पिटल जेके विज़िट कयां मां आयुमि हिते विज़िट कयुमि ऐं इंशा अल्लाह मुंहिंजो प्रोग्राम रहंदो वरी ॿिए वञा थो वरी हिते ईंदुमि। जेके कमी कोताहियूं आहिनि न उहे असां नोट कयूं ऐं उनखे इंशा अल्लाह ताला मां हितां जे MS साहब खे चवंदासीं उहे कमियूं कोतियूं पूरियूं कंदासीं। असांजो मक़सदु ई इहो आहे त जीअं असां पंहिंजूं कमियूं कोताहियूं पूरियूं कयूं। हिते सर कुझु अमलो आहे अहिड़ो जेको सैलरीज़ तवातुर सां खणे थो पर हिते ड्यूटी नथो करे ऐं उनजे लाइ माना कोई बि सही मालूमात ॾियण जे लाइ तयारु न आहे। कुझु जेको आहे माण्हू चवनि था त उहे ट्रेनिंग्स ते वियल आहिनि ऐं कुझु जो चवणु आहे त उहे माना घर वेठे पघारूं खणनि था। असुलु हक़ाइक़ छा? इनखे असां बर्दाश्त न कंदासीं साईं। जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे अमलो गाइबात असांजो ज़ीरो टॉलरेंस आहे। जेकॾहिं को अहिड़ो अमलो आहे जेको हिते न आहे ऐं घर वेठे पघार थो खणे तव्हांखे मां यकीन थो ॾियारायां त उनजो एहतिसाब थींदो ऐं उन मथां एक्शन खयो वेंदो। सर अवां डायरेक्टर ऑफ हेल्थ आहियो त हिन वक़्तु माना जेको असां मालूमात वरितीसीं त 400 खां मथे पेशेंट रजिस्टर थी चुका आहिनि। इहे 30 बेड हॉस्पिटल आहे ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर आहे ड्यूटी ते, छो बि MS आहे। MS जेतोणीकि जेको आहे उहो हिकिड़ी एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट आहे त बाक़ी एॾा सारा पेशेंट कंहिंजे रामो करनि थी। मां वरी बि तव्हांखे ॿीहर रिपीट कयां त असां सभु ॻाल्हियूं नोट कंदासीं। डॉक्टर जो अमलो न आहे त इंशा अल्लाह ताला असां हिते डॉक्टर जे अमले जे लाइ मथे लिखंदासीं, डॉक्टर अमलो वठंदासीं। जेको आहे असां उन खां त कमु वठूं।
असां जेको अमलो आहे जीअं तव्हां पहिरियों ॻाल्हि कई घर वेठे पगाम अहिड़ी ॻाल्हि जेकॾहिं असांजी सरफेस ते अची वई त असां हुन एक्शन खणंदासीं ऐं जेका ज़रूरत सम्झी असां पंहिंजो कोशिशि करे उहो अमलो मुहैया कंदासीं इनशाला। अच्छा वरी हिकु आख़िरी सुवाल ज़रूरु तव्हां खां पुछणु सम्झो था पिया त हिते जेके कुल 2 डॉक्टर आहिनि जेके हिकु सुबुह जो आहे ऐं हिकु इवनिंग में आहे, मॉर्निंग जेका नाइट शिफ्ट आहे उहा टोटली माना जेको आहे ब्लैंक आहे, खाली आहे, उन में हिकिड़ो ड्रेसर आहे, डिस्पेंसर जेको आहे उहो सॼी राति जेको आहे पेशेंट ट्रीट करे थो, हेॾी सारी एमरजेंसी आहे, त उन बारे तव्हांजी का नॉलेज आहे? साईं मां अर्ज़ु कयुमि त असां निकिता इन लाइ विज़िट लाइ आहियूं न, मां जिते को कमी कोताही ॾिसंदुमि इनशा ताला जेको मुंहिंजे हथ में हूंदो मां किताब ॿिए हंधा बि करे हिते ट्रांसफर करे रखंदुमि ऐं जेकॾहिं मुंहिंजे अप्रोच खां वधीक हूंदो त मां मथे लिखंदुमि ऐं इनशा ताला तव्हांखे सॼो अमलो हिते पूरो कराए ॾींदासीं। ख़बर पइजी वई आहे जेके मसइला इनशा हल थींदा। मां जे मसइला हल कोन थी सघंदा, तव्हांजे इहा वस में ॻाल्हि मूंखे नथी लॻी, छो त तव्हां पहिरियां ऑफिसर न आहियो जंहिं विज़िट कई हुजे। केतिरा ई ऑफिसर अचनि था सिर्फ़ु पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी करे हलिया था वञनि पिया। असुलु कसूर जेको आहे उहो मथीं गवर्नमेंट जो आहे, हिन हेल्थ डिपार्टमेंट जो। छा तव्हांखे ख़बर न आहे त डॉक्टर केतिरा सेंक्शन आहिनि, तव्हां केतिरा डॉक्टर मिलिया? सिर्फ़ु हिकु डॉक्टर वठो MS, हिकु MS अचे थो सिर्फ़ु, बाक़ी ॿिया डॉक्टर आहिनि ई कोन हॉस्पिटल में। MS बि त पंहिंजी टाइम में ड्यूटी कंदो न। ॿियो हिते इस्पताल केस मां हिकिड़ो डॉक्टर राति जो अचे थो ॻोठ जो, उहो बि पंहिंजे कम कारे ड्यूटी कयूं हलियो थो वञे पियो। पुछाणो कयो वञे त जेके ॿियनि डॉक्टरनि जी हिते ड्यूटियूं लॻियल आहिनि, जेके हिते अपॉइंटमेंट आहिनि, उहे किथे आहिनि, छो नथा अचनि पिया? उन जो सबबु छा आहे? हेल्थ डिपार्टमेंट जिन खे का बि कन ते जूअ नथी चुरे पई ऐं हू सिर्फ़ु अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में पूरा आहिनि, सिर्फ़ु तबाह करे छॾियो इदारनि खे, को बि इदारे जी मालिकी कान्हे का। ऐं हिते डॉक्टरनि जी खोट आहे, जेतिरा डॉक्टर सेंक्शन थियल आहिनि हिते उन्हनि जो हुजणु ज़रूरी आहे। उन खां पोइ लेडी डॉक्टर हिते कान्हे का, हिते सराउंडिंग तमामु घणी आहे हिन हॉस्पिटल खे, मेन रोड ते हॉस्पिटल आहे। उन लाइ जॾहिं को बि थोरी का एमरजेंसी थिए थी हितां हिकदमि लाड़का रेफर था कनि पिया कि अहिड़ा बि ग़रीब माण्हू जिन खे एतिरी पहुच न आहे त उहे वीचारा काॾे वञनि। त को डॉक्टर कोन्हे, असांजे जेके एक्सरे प्लान पियो आहे उहो ईअं अॻे वांगुरु तबाह थींदो। अल्ट्रासाउंड वारा उहो टेक्नीशियन हिते कोन्हे, को हिकिड़ो हुयो उहो बि तव्हां बदिली कराए ॿुधूं था त घड़ी ख़ुदा बच करे वियो आहे। जेकॾहिं हाणे तव्हां हिन हेॾी सारी हॉस्पिटल मां हिकिड़नि माण्हू कढो था, ॿियनि जो त पूरा त कयो न। जे नथा करे सघो त मां बार बार ई चवंदो आहियां ख़ुदा राह हिन हॉस्पिटल खे या त सफ़ा बंदि करे छॾियो। जॾहिं तव्हां में अहलियत ई कान्हे का, तव्हां में इहा सगाई कान्हे का, तव्हां हुनखे हलाए सघो त पोइ बाक़ी मरीज़नि खां दरपदर छो था कयो पिया? एम्बुलेंस हिते तव्हां ॾिसो था असांखे नज़र कान थी अचे पई, किथे आहे किथे न आहे, ख़ुदा बहितर ॼाणे पियो त हुननि जी छा पॉलिसी आहे, कहिड़ी त हले थी पई। हालांकि हुजणी खपे त एम्बुलेंस जेकॾहिं हॉस्पिटल में आहे त उहा सरेआम बीठी हुजे ताकी जंहिंखे बि कमु अचे त उहा उनखे इस्तेमालु करे सघे। हाणे जेकॾहिं न आहे, को पुछा बि कंदो बाबा एम्बुलेंस आहे, लाज़िमी आहे माण्हू मजबूर आहिनि, या गॾा गाॾियुनि ते या टालनि ते या इन्हनि ते खणी हलिया था मरीज़। हुननि खे पंहिंजे इदारनि जे पॉलिसियुनि जी ख़बर आहे त इदारा छा था चाहिनि। इदारा इहो ई था चाहिनि जेको मिले चुप करे हलायो, जेको न मिले दाह न कयो। ऐं उहा भुटे साहिब जी पर हीअ निशानी आहे ऐं भुटे साहिब जी हीअ न्याणीअ जी तस्वीर बि हिते लॻी पई आहे। हुनजे बावजूदि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, भुटे साहिब जे पार्टी जी गवर्नमेंट आहे, उन्हनि जे हूंदे इहे इस्पताल तबाह आहिनि, इस्पताल में अहिड़ो हशर त पोइ त छा साईं ॾिसो न मोहतरमा जेकॾहिं पाण हुजे हा या भुटो साहिब पाण हुजे त शायदि हिन इदारे जी हालतूं न हुजनि हा। हाणे पछाड़ी हुनजी पार्टी हुनजी माना शहीद राणीअ जी वर्सियूं वारनि जे तस्वीर जी त लॼ कनि। साईं ॾिसो न हाणे इन पार्टियुनि जा उहिदेदार बि आहिनि। तव्हां वठो असांजो MP आहे, असांजो MNA आहे, कंहिं बि पार्टी सां तालुक़ु रखनि था पिया, पर MP त असांजे हिन पार्टी सां तालुक़ु रखे थो। केतिरा ई दफ़ा असां शिकायतूं कयूं त उन्हनि जो फ़र्ज़ु छा नथो पंहिंजो अची हिन जी सार संभालनि या हिननि शयुनि जो पूरा कनि। कंहिंजी बि मां चवाणी आहे त कंहिंजी बि दिलचस्पी न आहे त को इदारो फ़हाल हुजे ऐं उन मां आवाम को लाभ हासिलु करे। जेकॾहिं आवाम को लाभ हासिलु कंदो त पोइ हुननि ॾे वेंदो केरु?